अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं शाद खोसो एम शाद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अज जी अनोखी अपडेट्स में तव्हांखे खुश आमदीद। ये अनोखी अपडेट्स कीअं आहे दोस्तों? अज ड्रामा रिव्यू कंदासीं हवेली ड्रामे जे हिसाब सां ही ज़बरदस्त अपडेट आहे। जेका हवेली ड्रामे के शौक़ सां ॾिसी रहिया आहिनि दोस्तों, हुननि जे लाइ ज़बरदस्त वीडियो आहे। छाजे करे हवेली ड्रामो कुछ ॾींहंनि खां पोइ बंदि थियण वारो आहे। यकीनन इहा ॻाल्हि तव्हांखे मां पहिरियों अपडेट्स में थोरी ॿुधाए चुको आहियां। तफ़सील सां हाणे ॿुधाईंदुसि तव्हांखे हिन वीडियो में आख़िरकार हवेली ड्रामो छो बंदि थी रहियो आहे, कहिड़ी वजह आहे ऐं कॾहिं वरी स्टार्ट थींदो या स्टार्ट थींदो बि कोन। दोस्तों हक़ीक़त पुछो, अॼु बहितरीनु अपडेट्स आहे। हवेली ड्रामो हिकु बहितरीनु ड्रामो बणिजी चुको आहे ऐं हवेली ड्रामे खे ॾिसण वारा बि घणा थी चुका आहिनि। ऐं इन वीडियो में मां वरी डिस्कस करण वारो आहियां ऐं तव्हांजा कमेंट बि पढ़ंदुसि। जेका बि तव्हांजा कमेंट आया आहिनि प्यारा उन्हनि ते बि डिस्कस कंदासीं। कहिड़े बि ड्रामे ते आया आहिनि, दुलाब ते आया आहिनि, ॿियनि ड्रामनि ते आया आहिनि, उहो बि जेको आहे न कमेंट शामिलु कंदासीं। लेकिन शर्त हिकिड़ी आहे, उहा शर्त कहिड़ी आहे? हिन वीडियो खे तव्हां आख़िर ताईं ॾिसो। जे तव्हां आख़िर ताईं न ॾिसंदो दोस्तों, न तव्हां कमेंट पंहिंजा ॿुधी सघंदो, न पंहिंजा जवाब ॾिसी सघंदो, ना ड्रामा रिव्यू जो करे रहे हो हवेली की कहानी तव्हांखे सम्झ में ईंदी त आख़िर हवेली ड्रामो छो बंदि थियण वारो आहे, वरी कॾहिं स्टार्ट थींदो। ड्रामो बंदि थियण खां पोइ दोस्तों स्टार्ट जॾहिं थींदो आहे वॾो टाइम लॻंदो आहे। तव्हांखे असां पहिरियों ई ॿुधायूं था, अञा हली रहियो आहे ड्रामो। मां इहा अपडेट तव्हांखे पहिरियों ई ॿुधायां थो त बंदि थियण वारो आहे। पोइ बाद में अपडेट ॾियण वारा ॿिया खोड़ आहिनि, लेकिन असां पहिरियों ई ॿुधाए छॾंदा आहियूं, पेशन गोई करे छॾंदा आहियूं। हीअ शइ हीअं थियण वारी अथव दोस्तों। ड्रामनि जे हवाले सां माफ़ी, वधीक ग़लति न सम्झो, नाराज़ न थीजो। बाक़ी ड्रामा रिव्यू अॼु कंदुसि हवेली खे। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं स्टार्ट कयूं था पंहिंजी अॼु जी रिव्यू खे। लाइक सब्सक्राइब शेयर सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे ज़रूरु कजो। इन वीडियो खे नंढड़ी वीडियो में वॾी ख़बर ॾियण वारा आहियूं दोस्तों। असल में ॻाल्हि हीअ आहे त हवेली ड्रामे जा 3 स्पेल मुकमिल हुया। लगातार यको मां तव्हांखे ॿुधाईंदो आयुसि, 3 स्पेल ठीकु आहे। 3 स्पेल 70 खां 75 एपिसोड ताईं मुकमल आहिनि बसि। हाणे 4थे स्पेल जी शूटिंग कुझु ॾींहंनि खां पोइ स्टार्ट थियण वारी आहे। लेकिन ड्रामो 70 ते पुॼण वारो आहे। वधि में वधि हलियो त हीउ हफ़्तो हलंदो, जेको अचण वारो हफ़्तो आहे 70 ताईं पुॼाए या 70 खां पहिरियों ई मथां हवेली ड्रामो बंदि करिणो पइजी वञे। छाजे करे दोस्तों? वजह इहा ई आहे त हवेली ड्रामे जूं क़िस्तां अॻिते तयारु न आहिनि ऐं इन जी हाणे बक़ाया शूटिंग थींदी। ऐं 4थे स्पेल जी 75 खां 100 ताईं जेका शूटिंग आहे, इहा 25 खां 30 एपिसोड वरी तयारु कया वेंदा। इन में वॾो अरसो लॻंदो, वॾो टाइम लॻंदो। शूटिंग थींदी, वरी उनजी एडिटिंग थींदी, यानी लॻभॻि 20 खां 30 ॾींहं ताईं महीने लॻी वेंदो अंदाज़न। जीअं ड्रामो बंदि थींदो उन खां पोइ महीनो विच में लॻी वेंदो ऐं वरी बक़ाया जेका शूटिंग थींदी ऐं इन में टाइम लॻंदो। जेका बि हवेली ड्रामे खे ॾिसंदड़ आहिनि उन्हनि जे लाइ हीअ थोरो अफ़सोस दे ख़बर आहे। लेकिन उन्हनि खे चवंदुसि तव्हां टेंशन न वठो, तव्हां हवेली ड्रामे जा परस्तार आहियो। ड्रामो यको बंदि न थींदो, पको बंदि थींदो। बसि शूटिंग मुकमिल थियण खां पोइ वरी स्टार्ट थी वेंदो। इहा तव्हांखे मां अॼु बि ॿुधायां थो ऐं कल्ह बि मुंहिंजी इहा ॻाल्हि तव्हां यादि रखिजो दोस्तों। छाजे करे असांखे अपडेट्स पल पल जी अपडेट्स वठी कंफर्म अपडेट ॾींदा आहियूं। हीउ मुंहिंजो वीडियो जंहिं टाइम तव्हां ॾिसी रहिया हूंदो ऐं तव्हां खां पोइ मतां देरि मदेरि तव्हां वटि हीउ वीडियो मुंहिंजो पुॼे, थी सघे थो हेसि ताईं ड्रामो बक़ाया क़िस्तूं अची वियूं हुजनि, मतां न बि आयूं हुजनि। लेकिन जेका मां ॻाल्हि करे रहियो आहियां तव्हां इन ते गौर कजो। इहा ॻाल्हि मुंहिंजी 100% कंफर्म ॻाल्हि आहे। अॼु तव्हांजा कमेंट बि शामिलु कंदो हलां, जेका बि तव्हांजा कमेंट उन जा जवाब बि ॾींदुसि ऐं ॾिसूं तव्हां कमेंट में छा लिखियो आहे ऐं तव्हां छा न लिखियो आहे दोस्तों। कमेंट शामिलु कंदा हलूं। अॼु जो पहिरियों कमेंट आयो आहे अब्दुल गफ़ार जे तरफ़ां, स्टीकर मोकिलिया अथई, वरी महिरबानियूं। अली मुराद बिजरानी ख़ान साहब दिलि मोकिलिया आहिनि। मज़हर बुगियो साहब, गौस मोहम्मद भा काफ़ी सारा दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। शमन अली जतोई साहब खोड़ सारा दिलि मोकिलिया आहिनि, लख कुर्ब। असद अली खोखर साहब लिखियो आहे बिशारत अब्बासी हुजे वेरन जी वस्ती ड्रामे में ॾिसूं था अला करे अॻियां ईअं करनि। अब्बास गुल ऐं ॿिए अब्दुल हादी साहब लिखियो आहे अब्बास गुल, बिलावल खोखर, उमीद अली कलवड़, निसार शाह, लाला रफ़ीक, भावल, ज़ुल्फ़कार बुर्दी, अहमद अली शेख, आज़म मेंगल एंड खैरू ज़हर ज़िंदगी वारो यानी हबीब पांवर। ऐं अधु चयो आहे त माना वेरन जी वस्ती ड्रामे में इहे हुजणु खपनि। अला करे इन्हनि मां इहे सभु अदाकार हुजनि दोस्तों। तव्हांजी माशाल्लाह भला तव्हांजा जेका अदाकारनि जी सोच रखो था, सुठे अदाकारनि जी तव्हांखे ॼाण आहे माशाल्लाह। कल्ह मूं इहो सुवालु कयो त ॾिसूं तव्हां छा था लिखो, वॾियूं महिरबानियूं।
मोहम्मद उमर साहब लिखियो आहे सजावल खान हुजे, वरी महिरबानी सुहिणा त बल चिकर लिखियो आहे। शमल जतोई साहब लिखियो आहे वेरन जी बस्ती जे लाइ वरी महिरबानियूं। बिशारत समय जे लाइ असद अली खोखर साहब लिखियो आहे वरी महिरबानियूं। अलनवाज़ भाई लिखियो आहे गुड वर्क शायद भाई वरी महिरबानी जानी ख़ुशि हुजो आबाद हुजो। ऐं लाला रफ़ीक ज़हूर हाजन तीवणो हुजे ऐं ID ते लिखियल आहे UF वरी महिरबानी सुहिणा। लियाकत जतोई साहब लिखियो आहे ज़ुल्फ़कार बुर्दी निसार शाह हुजणु घुरिजनि। मूसा ऐं हाजन तीवणो ऐं सतार लाड़ मज्जू ऐं सतार नुहाणी ऐं आज़म मेगल असद कुरैशी बि हुजणु खपे वेरनि जी बस्ती में। माशाल्लाह सुठी राय आहे अदा तव्हांजी। लियाकत साहब जट साहब लियाकत जट लिखियल आहे, पोइ जतोईया जा केर बि यादो वरी महिरबानियूं। शमन जतोईया दिलि अची विया वरी महिरबानियूं। अली मुराद बिजराणी साहब लिखियो आहे मूसा वरी महिरबानियूं। ऐं अदा शाहिद ऐं मूसा लिखियो अथई वरी महिरबानी सां ख़ुशि हुजो आबाद हुजो। अली मुराद ऐं दिलि बि आया आहिनि लख कुर्ब। ऐं अॻिते कमेंट शामिलु कंदा हलूं जेका बि दोस्त कमेंट आया आहिनि। अख्तर नूरियो साहब लिखियो आहे दुलाब आएगा बिल्कुलु आएगा जानी दुलाब आए ओके लिखियो अथई वरी महिरबानी सुहिणा ख़ुशि हुजे। ऐं कादिर ख़ान लिखियो आहे दुलाब बिल्कुलु ईंदो दुलाब 28 अक्टूबर वरी महिरबानी। मज़र बुगियो साहब दिलि मोकिलिया खोड़ सारा वरी महिरबानी सुहिणा। ऐं ॿियो दोस्त नाले जे ID ते कुझु न आहे GD लिखियल आहे के दिलि मोकिलिया अथई लख कुर्ब सुहिणा। ऐं मोहम्मद उमर साहब लिखियो आहे गुड वर्क शायद भाई वरी महिरबानी जानी ख़ुशि हुजो। इमरान खान लिखियो आहे हाजन तीवणो उर्फ़ सजावल खान मीर मूसा बावल खान दरिया खान ऐं सलीम अकबर राणी महरू नैना ऐं ट्रेनिंग बैग यासिन बख्शल नज़ीर सोडल माजिद करीम नवाब खान सोना ही ज़रूरु हुजनि वेरनि जी बस्ती ड्रामे में तव्हांजी महिरबानी वरी महिरबानी सुहिणा। असां इहा राय ॼाणणु चाहियूं पिया ॾिसूं अधु भाउ जेका ॾिसण वारनि जी राय छा आहे वरी महिरबानियूं। इमरान खान साहब ऐं हाज़िर भाउ शाहिद लिखियो आहे मदर बुगियो वरी महिरबानियूं। ऐं दिलि गुलाब बि मोकिलिया अथव लख कुर्ब। मीर गुल साहब खोड़ सारा दिलि मोकिलिया लख कुर्ब जानी। आमिर अली नारेजो साहब दिलि मोकिलिया लख कुर्ब सुहिणा। ऐं रियाज़ अहमद साहब लिखियो आहे तकरार मतिलबु अदाकार निसार शाह भी हुजे ग्वादर खां मैसेज कयो आहे। रियाज़ भाउ ग्वादर खां चए थो इहे वेरनि जी बस्ती में हुजनि वरी महिरबानियूं। गफ़ूर नर साहब दिलि मोकिलिया मीर गुल साहब दिलि मोकिलिया लख कुर्ब। असगर थिबो साहब दिलि मोकिलिया। बशीर अली साहब हाय लिखियो आहे वरी महिरबानियूं हेलो हाय जानी। अलनवाज़ भाई लिखियो अल्लाह पाक सलामत रखे आपको भाई वरी महिरबानी जानी मौला तव्हांखे बि सलामत रखे ख़ुशि हुजो आबाद हुजो। ऐं सैफ़ जान हाजी साहब लिखियो आहे रबन हुजे वरी महिरबानियूं। इंशाल्लाह रबानी हूंदो वेरनि जी बस्ती में। मोहम्मद हाजी साहब दिलि मोकिलिया आहिनि हाय लिखियो अथई खोड़ सारा वरी महिरबानियूं जानी। ऐं कदूस बा दिलि मोकिलिया आहिनि। ऐं ख़ादिम हुसैन लिखियो आहे नायक तकरार मीर है साहब तकरार वारो मीर त हिन ड्रामे दुलाब में आहे ॾिसो वेरनि जी बस्ती में ख़बर पइजी वेंदी सोना। ख़ादिम हुसैन साहब कदूस बा लिखियो अस्सलाम वालेकुम अदा शायद वाह ख़ुशि आहियो बिल्कुलु जानी मां ख़ुशि आहियां तव्हां ख़ुशि आहियो उमेदु आहे तव्हां ख़ुशि हूंदो ठीकु ठाकु हूंदो। दोस्तो हीअ हुया अॼु जा कमेंट जेका मूं शामिलु करे छॾिया। उमेदु आहे तव्हां सभिनी जा कमेंट शामिलु थी विया हूंदा कंहिंजो रहियो न हूंदो। जो कंहिंजो अगरि को कमेंट रहिजी वियो आहे त माज़रत मां सभु ॻोल्हे कमेंट शामिलु कया आहिनि। ऐं सभिनी दोस्तनि खे नंढिड़ो अर्ज़ु आहे दोस्तो इन वीडियो खे लाइक सब्सक्राइब ऐं शेयर वधि खां वधि कयो यार जेतिरो थी सघे ग्रुपनि में व्हाट्सअप ग्रुपनि में जिथे किथे शेयर कयो। दोस्त तव्हांजा हूंदा पंहिंजे दोस्तनि ॾे बि मोकिलियो व्हाट्सअप ते। वीडियो पुॼाणी ते मिलंदासीं वरी ॿी वीडियो में। असांखे रखंदा दुआनि में यादि अल्लाह हाफ़िज़।